असां वटि सिंध में वरी धारिया धारिया अखर इहो घणो इस्तेमालु थिए थो। उहे मारू थे बे ऐं मीर अब्दुर्रहमान खे बि लॻा। उन्हनि जे बदन जो रत ऐं गिरोड़ी साहिब रहमतुल्लाह अलैह जे बदन जो रत गॾाणो ऐं गिरोड़ी रहमतुल्लाह अलैह जी उहा पेशिन गोई सची थी। जहिड़े नमूने सां मीर अब्दुर्रहमान ऐं मारू थे बे पंहिंजे मुर्शिद जे लाइ कुर्बानी ॾिनी, सखरदीन बदरानी दर्स पंहिंजी ज़िंदगी जो पछाड़ी जो कई सालनि ताईं पंहिंजे पीरी मुरीदी जे सिलसिले शहीद सूरे बादशाह रहमतुल्लाह अलैह खां वठी सैयद मोहम्मद राशिद शाह रहमतुल्लाह अलैह ताईं, उतां खां वठी पीराने पीर सैयदना अब्दुल कादिर जिलानी रहमतुल्लाह अलैह ताईं, उतां खां वठी हज़रत सैयदना अली मुर्तज़ा अलैहिस्सलाम ताईं, उतां खां वठी नबी सुने अलैहिस्सलातु वस्सलाम ताईं, इहो पूरो जेको तरतीब जो सिलसिलो हो पंहिंजो सिलसिलो उनखे उजाड़ण, उनखे ज़िंदा करण, उनजी तारीख़ खे बयानु करण में हुन सर्फ कयो। ऐं इहा जस हुजे उनखे जो हुन पंहिंजे असलियत ॾांहुं हुन मोट खाधी ऐं इहा असलियत ऐं इहा बुनियाद परस्ती जंहिं में न आहे उहो बेपीड़ियातो बेपाड़ो माण्हू हूंदो आहे। इंसान खे पंहिंजे ख़ानदान जो नसब मालूम हुअणु घुरिजे, पंहिंजे उस्तादी सिलसिलनि जी पीढ़ी मालूम हुअणु घुरिजे, पंहिंजे मुर्शिदनि जे सिलसिलनि जी पीढ़ी मालूम हुअणु घुरिजे। उन ते असांजे सखर बदरानी दर्स पाण मल्हायो आहे, असां उनखे ख़िराज तहसीन पेश करियूं था। मुंहिंजा अज़ीज़ ऐं दोस्तो, सिंध जा हिते इहे दोस्त बि वेठा आहिनि, पाण सभु सिंध वासी आपे माण्हू आहे, बीजे कुल बातें छुटे मुंहिंजा भाइरो अपना आपे मारू मारू आहे, बीजे कुल बातें छुटे मैं मोरा बन कुंजरा आंबा रस सुहा सेण कवचन जन्म भूमि विसरसी ता मुआ। ए मारवाड़ी में जी कयो गयो त मोरिया ना मेरी मौसम को विसरे ने, हाथियाना चटियल मैदान वड़ा डिघा मैदान को विसरे ने, तोताना अंबारो रस को मिले, अंब सा मुलाना वणी था। अच्छा सेण कवचन अजीजन जो मेहणो तानो इहो विसरंदो कोन। जन्म भूमि जिथे इंसान पैदा थिए तो वो इलाको इंसान फरामोश करे कोन सघंदो। असांजो सखरदीन शहीद हुन पंहिंजे जन्म भूमि लाइ, उन संद जी सरज़मीन जे लाइ, ढिलियार जी सरज़मीन जे लाइ पाण पतोड़ियो। इहो असां सभिनी ते इन शयुनि जो हक़ थिए थो। ऐं इन स्टेज जे हवाले सां ख़ुसूसन सखर जंहिं ॻाल्हि खे खयो, ॿियनि दोस्तनि बि खयो आहे, डॉक्टर नबी बख्श बलोच रहमतुल्लाह अलैह खां वठी सभिनी खयो आहे, हर सिलसिले जे माण्हुनि खे। पहिरीं ॻाल्हि इहा ॿुधो त दर्स का ज़ात न आहे। दर्स राजपार हुजे, दर्स शकरदीन हुजे, दर्स विकीअ पोटो हुजे, दर्स साकर हुजे, दर्स होथी मशाइख हुजे, दर्सन खे दर्स नालो मखदूम गौसल आलमीन गौस बहाउद्दीन बहाउलक ज़करिया मुल्तानी रहमतुल्लाह अलैह ॾिनो। शेख अयाज़ सिंध यूनिवर्सिटी जो वाइस चांसलर हो। जॾहिं मुल्तान में भुट्टे साहब जी हुकूमत जे ज़माने में यूनिवर्सिटी ठही पई साईं ख़ुदाबख्श दर्स साहब, तॾहिं छा थियो जो इहो मशवरो हलियो वाइस चांसलर जे विच में त इन यूनिवर्सिटी जो नालो छा रखूं। त शेख अयाज़ 1975-76 में चयो त जय अल्लाह जे बाने पंहिंजे महिनतनि ऐं कोशिशनि सां 70,000 आलिम तयारु कया। उन जी सरज़मीन मुल्तान शरीफ़ में जेकॾहिं नालो रखंदासीं त ज़करिया यूनिवर्सिटी रखंदासीं, ॿियो छा रखंदासीं। इहो शेख अयाज़ जो मशवरो हो रहमतुल्लाह अलैह। त मुंहिंजा अज़ीज़ो ऐं दोस्तो, इहो दर्स नालो शेख बहाउद्दीन बहाउलक ज़करिया मुल्तानी रहमतुल्लाह अलैह उन्हनि माण्हुनि खे ॾिनो हो जेके आख़ूंद या मुल्ला या दर्स जेके सबक़ पाढ़ींदा हुआ, दर्स ऐं तदरीस जो कमु कंदा हुआ। मुंहिंजा अज़ीज़ो ऐं दोस्तो, इल्म खे फैलाइण जे लाइ असांजे दोस्त सखरदीन बि कोशिशि कई। ऐं आउं जेका ॻाल्हि आख़िर में चवणु चाहियां थो उहा इहा आहे त असां हींअर आयासीं बि उमरकोट मां, असांजो दोस्त आहे मौलवी नज़र मोहम्मद दर्स, उहो बि गॾु हो, अली अकबर रहमो गॾु हो। त मौलवी साहब नज़र मोहम्मद दर्स चयो त ॻाल्हियूं वॾियूं कनि था, कामरेड बि अचनि था, आलिम स्कॉलर सॾनि था, उहे सभु अचनि था। ही पाण खे ख़बर कोन थी पए त असांजे आसे पासे तारीख़ साज़ वॾियूं हस्तियूं वेठियूं आहिनि। को इसाक मंगरे साहब जहिड़ो खावड़ी किथां हेॾां होॾां अलादा जंजी खे झटे वठे थो, पर ॿिया माण्हू मथे हलिया वञनि था। कार्ल मार्क्स, लेनिन, पोइ फलाणा चौइन लाई, माओ जे तुंग। बाबा ठीकु आहे, इहे हमरा बि पंहिंजे इन राजनि में आहिनि। हाणे दुनिया हिकिड़ो नंढड़ो ॻोठ थी वई आहे, पर तर जो वधीक हक़ थिए थो। पर तर जे बारे में असांखे का बि ख़बर न आहे। त मुंहिंजा अज़ीज़ो ख़ुसूसन सखरदीन जे हवाले सां इहा ॻाल्हि करे ऐं बि मोकल वठंदुसि अव्हां खां त शहीद सिबवतुल्लाह शाह सूरे बादशाह रहमतुल्लाह अलैह जी जद्दोजहद
उन्हीं जो रिकॉर्ड खैरपुर में ऐं मीरपुर ख़ास में सांगड़ तॾहिं ज़िलो कोन हो। उन्हनि जे सेशन कोर्टनि में पुलिस जे रिकॉर्डनि में ॿियो जेको बि मवाद आहे या जेके जेके माण्हू अंग्रेज़नि सां विढ़िया पंहिंजी सरज़मीन जे लाइ, पंहिंजे अक़ीदे जे लाइ, पंहिंजे मुर्शिदनि जे हुकमनि ते जिन सिर कुर्बान कया, उन्हनि जी तारीख़ महफ़ूज़ करण लाइ के सांगड़ में दोस्त वीचारा कोशिशूं करे रहिया आहिनि, पर कोशिशूं थधियूं आहिनि। असां फ़कीर ख़ुदा बख़्श दर साहब जे तवसुत सां इहा ॻाल्हि जमात सगोरी बिलख़ुसूस पर पूरे सिंध धरती जे हर फ़र्द खे चऊं था त इन हवाले सां जेके बि असांजा तारीख़ी ओञाण आहिनि, सूर्य बादशाह रहमतुल्लाह अलैह जी जदोजहद आहे, तारीख़ सां जदोजहद आहे, कलो की ॻाल्हि आहे, सफ़ा कलो की ॻाल्हि आहे। ऐं इन जा आसार निशानियूं उहे लोढ़ा अञा ताईं किथे न किथे के आसार मौजूदु आहिनि। उनखे महफ़ूज़ करण जे लाइ को न के दोस्त गॾिजी करे तयारी कनि त इनशा अल्लाह अज़ीज़ सखर दीन जूं कुर्बानियूं जेके आहिनि से रंग लाहींदियूं ऐं सखर मरणा अॻे जे मुआ से मरी थिया न मात हूंदा से हयात जीअण अॻे जे जिया हू जीअरो आहे, जेके सुल्तान बाहू रहमतुल्लाह अलैह फरमाए थो त नाम फ़कीरा तिना दा जीवे कबर जिना दी जीवे हू अलफ अलाह चंबे दी बूटी मेरे मुर्शिद मन विच लाई हू नफ़ी असबात दा पानी रलाया हर रगे हर जाई हू बूटी अंदर मुश्क मचाया जान फुलन ते आई हू जीवे मेडा मुर्शिद साईं जंहिं ए बूटी मेरे मन विच लाई हू। आख़िर दवाना अल्हम्दुलिल्लाह रब्बिल